खुदारा ही वक्त है सॼो हर प्राइमरी उस्ताद ते दाद मारे फर्ज़ आहे जेकॾहिं हीअं कई नंढ था पंहिंजे हक़ जे लाइ तव्हां खां पैसो कोन था घुरूं तव्हां खां ॾोकड़ो कोन था घुरूं असां सिर्फ़ु इहो था कयूं तव्हां पंहिंजी इज़त लाइ पंहिंजे बचनि जे रोज़गार लाइ पंहिंजे बकार जे लाइ अचो त उथूं हमेशह वक़्तु आहे तहरीको नंढियूं हींअर वक़्तु आहे फाइनेंस वारनि खे ॿुधाइण ॾियूं हुकूमत खे ॿुधायूं त सॼा सवाल उस्ताद हिकु आहिनि जेकॾहिं तव्हां कराची गॾु थियो ॼाण ख़बर वठे हीअ तव्हां मुंहिंजो वाइदो आहे जे सॼे प्राइमरी उस्ताद खे सोरोस खे जदोजहद करे वठी ॾींदोसीं जे 22,000 उस्ताद नई दिल्ली घुराईंदी इहो तव्हांजो वाइदो आहे हीअ सभु तव्हांजा मसइला ऐं हल कराईंदासीं शक्ति आहे तव्हांजी शिरकत लाज़िमी हुजे हर प्राइमरी काफ़ी अहिड़ा उस्ताद पैसे वारा असां वटि पैसो असांखे ज़रूरत कयूं हक़ीक़त में जेको प्राइमरी उस्ताद आहे हीअ तर्जीमो उन जी माउ आहे उन ते फर्ज़ हर उस्ताद ते फर्ज़ थो थिए त पंहिंजे हक़ जे लाइ ऐं चाहे असांजी भेनरूं हुजनि चाहे भाउ हुजनि ऐं हिन फोरम तां सॼी सिंध जे मुंहिंजी भेनरुनि टीचर खे बिरादरी खे गुज़ारिश कंदी ऐं तव्हां खां गुज़ारिश थो कयां त तव्हां पंहिंजे 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 सभिनी दोस्तनि खे उस्ताद खे तबलीग करियो सोशल मीडिया हिन जो वॾो हथियार आहे इहे सोशल मीडिया ते पंहिंजी मुतालबी तशहीर करियो त वधि खां वधि हर उस्ताद उते गॾु थिए हिकु कलाक में तव्हांजा सभु मसइला हल थी वेंदा जे हींअर न गॾु थियो पोइ हमेशह लाइ पछताए रहंदो पोइ तव्हांजे मथां अॻे ई टियों भाउ आहिनि टियों भाउ आहिनि बायोमेट्रिक वारा तव्हांजे मथां हावी आहिनि उस्ताद जेकॾहिं हींअर तव्हां गॾु थियो त ख़ुदा जो कसम आहे न तव्हांजो ट्रेज़री वारो नालो वठंदो न तव्हांजो बायोमेट्रिक वारो नालो वठंदो न जियो केरु तव्हांखे तंग कंदो तव्हांजी इज़त तव्हांजी उहा अज़मत प्राइमरी उस्तादी दुनिया ते वॾी अज़मत आहे बदकिस्मती आहे सिंध अंदरि प्राइमरी उस्ताद पंहिंजो पाण जो दुश्मन आहे हुन पाण हक़ सां पंहिंजे हक़ जे लाइ पंहिंजी इज़त जा उसूल तहत आहे पोइ वरी हाणे हाजी शेख वीचारे जुल्म न ॾियारे ॾेली मोटरा खणी बसि असीं घर ठाहियूं ईअं न करियो ख़ुदा अचो सभु गॾिजी हीउ मुंहिंजो मसइलो ज़ाती न आहे असां 5-6 साल खां पोइ रिटायर थी रहिया असां चाहियूं था सिंध जे नौजवान उस्तादनि खे जेके पोयां रिटायर थींदा जेके पोयां सर्विस कंदा उन्हनि खे इहे सभु मराहतूं ॾियारियूं पर तॾहिं ई मञंदो जॾहिं सभु उस्ताद प्राइमरी उस्ताद वधीक कंदा 10 फरवरी सिंध जे प्राइमरी उस्ताद जे फतह जो ॾींहुं आहे 10 फरवरी सिंध जे प्राइमरी उस्ताद जो इम्तिहान जो ॾींहुं आहे ॾिसो त उस्ताद साहब जेको उस्ताद छा थींदो ऐं अॼु हींअर पहिरियों दफ़ो अल्हम्दुलिल्लाह तमामु घणी सिंध जे उस्तादनि में मोट आहे ऐं सभिनी मोट ॾिनी आहे सभिनी वाइदो कयो आहे ऐं हींअर वॾी हलचल आहे रब कंदो 10 तारीख़ खां अॻे ई अलाह कंदो असांजा मसइला हल थींदा जेकॾहिं नथा थियनि त आर या पार मरो या मारियो कराची प्रेस क्लब हलंदो सिंधी हर उस्ताद खे चवां थो त पाण सां गॾु शाद हिकिड़ो पंहिंजो हुगो खणी अचे असां उते रहंदासीं प्रेस क्लब ते रहंदासीं वापसि करे पवंदो चेसी उस्ताद जा मसइला हल न थींदा त जी घर लाइ असां या लाश कढाईंदासीं या फाटे पोईंदासीं मूंखे इलाही परे परे वञिणो आहे तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां हिते घुराए इज़त ॾिनी तव्हांखे हिकिड़ी इंतिज़ार कंदुसि हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि हिकिड़ी मिर्च कंदुसि ख़ुदा पंहिंजे ॿियनि दोस्तनि खे बि चयो पंहिंजे भेनरुनि खे बि चयो हीउ वक़्तु थियो अचो पंहिंजी इज़त फाल करायूं अचो पंहिंजी ख़ुशहाली आणियूं जेके तइलीम जा तजुर्बा थियनि इहे सभु ख़तमु कराईंदासीं ऐं डिटेल में न वियसि इंशाअल्लाह सिंध जा जेके सीनियर उस्ताद आहिनि हाणे उहे सुपरवाइज़र थींदा इहे मॉनिटर पढ़ाईंदा इहो सेक्रेटरी साहिब मूंसां इत्तिफ़ाक़ कयो आहे त अचो वाक़ई तजुर्बा थियनि उन तरीक़े तबाह करे छॾियो जेको प्राइमरी उस्ताद आहे ऐं सुपरवाइज़र सिस्टम बहाल कंदुसि मूंखे चई त तूं मूंखे प्रोपोज़ल सिफ़ारिशूं ठाहे ॾे त इंशाअल्लाह इहे वरी सिंधी तइलीम ख़ुशहाली तरफ़ वञे पई ऐं हाणे जेके 16 एकेडमी आदमी अॻे ईयूं उन्हनि खे सुपरवाइज़र थींदासीं जेके 17 एकेडमी वेंदा इंशाअल्लाह उहे टीओ थींदा उहे प्राइमरी उस्ताद ॻोल्हे कंदा इंशाअल्लाह सॼे प्राइमरी उस्ताद खे मिनिस्टर वाइदो कयो आहे 20 ग्रेड बदिलो उनजे लाइ असांखे जाॻणु पवंदो उन लाइ असांखे उथिणो पवंदो तव्हां उथियो
तव्हांखे इंशाअल्लाह सभई हक़ वठी ॾींदी। तव्हांजी महिरबानी। जीअं उस्ताद, जीअं पेट, जीअं